सारी वलवलो हथ हथ में भर जलो माठ में तूफान ऐसी जिंदगी में। ऐं मुबारकबाद ॾींदुसि सिंध टीवी मैनेजमेंट खे जिन 16 साल मुसलसिल हिकिड़ी जदोजहद कई आहे ऐं सिंध टीवी नेटवर्क खे सिंध जो असली आवाज़ बणायो आहे। ऐं भायां थो त सिंध टीवी नेटवर्क मुख़्तलिफ़ हवालनि सां जेके सिंध में इशूज़ थिया आहिनि उन्हनि में सिंध जो ट्रू वॉइस असली आवाज़ निज जेको सिंध जो आवाज़ आहे उहो बणिजी करे सिंध जे माण्हुनि जी, सिंध जे हक़नि जी, सिंध जे वसीलनि जी जेका नुमाइंदगी कई आहे, जेको उन जो केस हुन विढ़ियो आहे उन ते आउं सलाम पेश कयां थो। ऐं जहिड़े तरीक़े सां सिंध टीवी नेटवर्क पारां सिंध जा मुख़्तलिफ़ मसइला खयां विया आहिनि ऐं उन खां पोइ मसइलनि खे खणी ऐं उन्हनि खे एड्रेस बि कयो आहे ऐं उन्हनि खे हल बि कयो आहे। ऐं मुख़्तलिफ़ मामलनि ते जॾहिं सिंधी सकाफ़त जे ॾिहाड़नि में जॾहिं थोरो घणो तफ़रुक़ो पैदा थियो मुख़्तलिफ़ नेटवर्क्स जे विच में त उनखे बि हिकु जाइ ते वठी अचण में सिंध टीवी तमामु वॾो किरदारु अदा कयो आहे। ऐं खेसि सलाम पेश कयां थो।